नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां जाती का ख़बर ॾींदा आहियूं। जाती यूनियन काउंसिल शाहकपूर में दीवान शुगर मिल जे भरिसां निकिरंदड़ सिम नाले में दीवान मिल जे ख़तरनाक केमिकल वारे गंदे बदबूदार पाणी जी निकाली सबबि इलाइक़े वासियुनि जे मुख़्तलिफ़ परेशानियुनि जे करे मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि ऐं इलाइक़े जे रवासियुनि ऐं साफ़िन पारां शाहकपूर खां जाती चौक ताईं 10 किलोमीटर पैदल लॉन्ग मार्च ऐं धरणो दीवान शुगर मिल इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं दीवान मिल जे मेन गेट अॻियां धरणो हणण जो ऐलान पिणु कयो। पैदल मार्च ऐं धरणे जी अॻुवाणी सैयद वफ़ा शाह, मुजाहिद मीर ठाराणी, हनीफ़ मल्ला ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते हिननि ख़िताब कंदे चयो त दीवान मिल इंतिज़ामिया पारां थींदड़ ज़ियारतूं बंदि कयूं वञनि, मिल जे नेकाल जो को मुतबादिल बंदोबस्त कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं दीवान मिल जे गेट अॻियां धरणो पिणु हंयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।